शहदादकोट खां वाक़िया आगाह कंदा हलूं। शहदादकोट वेझो बिन धार मुबैना पुलिस मुक़ाबलनि में ॿ ॾोहारी ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कया विया आहिनि। ए सेक्शन ऐं बी सेक्शन थाणनि जे हद में बिन धार पुलिस मुक़ाबलनि दौरान ॿ ॾोहारी ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कया विया आहिनि। पुलिस जो चवणु आहे त अंधी मोरी वटि फौरन पुलिस खे ॾिसी फायरिंग करे ॾिनी आहे। पुलिस जे जवाबी फायरिंग में ॾोहारियुनि खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो वियो आहे। पुलिस मूजिबि गिरफ़्तार कयल ख़तरनाक ॾोहारी अलाह ॾिनो उर्फ़ टल्लू लगारी बलोचिस्तान जे इलाक़े औस्ता मोहम्मद जो रहवासी ॿुधाए पियो वञे। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार जे कब्ज़े मां पिस्टल ऐं ॿियो सामान हथ कयो वियो आहे। ॿिए पासे सिजावल रोड वटि पुलिस मुक़ाबले दौरान हिक ॾोहारी खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करे पिस्टल हथ करे वरितो आहे। पुलिस मूजिबि गिरफ़्तार ॾोहारीअ जी सुञाणप सिजावल जुणे जो वासी वाजिद अली बबुर तौरु कई वई आहे। आगाह कंदा हलूं। शहदादकोट वेझो बिन धार पुलिस मुक़ाबलनि में ॿ ॾोहारी ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कया विया आहिनि। ए सेक्शन ऐं बी सेक्शन थाणनि जे हद में बिन धार पुलिस मुक़ाबलनि दौरान ॿिनि ॾोहारियुनि खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त अंधी मोरी वटि फौरन पुलिस खे ॾिसी फायरिंग करे ॾिनी हुई। पुलिस जे जवाबी फायरिंग में ॿिनि ॾोहारियुनि खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो वियो आहे। पुलिस मूजिबि गिरफ़्तार कयल ख़तरनाक ॾोहारी अलाह ॾिनो उर्फ़ टल्लू लगारी बलोचिस्तान जे इलाक़े औस्ता मोहम्मद जो रहवासी ॿुधाए पियो वञे। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार जे कब्ज़े मां पिस्टल ऐं ॿियो सामान हथ कयो वियो आहे। ॿिए पासे सिजावल रोड वटि पुलिस मुक़ाबले दौरान हिक ॾोहारीअ खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करे पिस्टल हथ करे वरितो आहे। इन हवाले सां शहदादकोट खां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर सदाम सोलंकी लाइन ते मौजूद आहे। जी सदाम, ॿिया कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, शहदादकोट पुलिस जा ए सेक्शन थाने जी हदुनि ऐं बी सेक्शन थाने जी हदुनि में ॿ धार मुक़ाबला थिया आहिनि। मुक़ाबलनि में ॿ ॾोहारी ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कया विया आहिनि, जॾहिं त ॿ ॾोहारी फरार थियण में पिणु कामयाब थी विया आहिनि। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ए सेक्शन थाने जी हद इमाम बख्श रोड अंधी मोरी वटां ॾोह जे इरादे सां बीठल बिन फौरन जो पुलिस खे ॾिसी मथां फायरिंग करे ॾिनी। पुलिस जी जवाबी फायरिंग में ख़तरनाक ॾोहारी अलाह ॾितो उर्फ़ टिल्लू लगारी जेको बलोचिस्तान जे इलाइक़े औस्ता मोहम्मद जो रहवासी ॿुधाए पियो वञे, उनखे ज़ख़्मी हालत में पिस्टल समेत गिरफ़्तार कयो वियो आहे। जॾहिं त ॿियो साथी अरबाब अली बबर ॻोठ दरिया खान मस्तोई शहदादकोट जो रहवासी ॿुधाए पियो वञे जेको फरार थी वियो आहे। अहिड़े नमूने सां ॿिए तरफ़ बी सेक्शन थाणे जी हद सिजावल रोड अंधी मोरी वटां ॾोह जे इरादे सां बीठल फोरू गश्त दौरान पुलिस खे ॾिसी मथां फायरिंग करे ॾिनी। पुलिस जी जवाबी फायरिंग में हिक ॾोहारी ज़ख़्मी हालत में पिस्टल समेत गिरफ़्तार ऐं हिक फोरू फरार थी वियो आहे। जॾहिं त जेको गिरफ़्तार थियो आहे सुञाणप हुनजी वाजिद अली बबर ॻोठ छुटा खान मस्तोई तालका सिजावल जोड़े जो रहवासी ॿुधाए पियो वञे, जॾहिं त फरार थींदड़ फोरू जी सुञाणप ख़ालिद मीरजत बलोचिस्तान जे ॻोठ बारीजा जी सुञाणप पिणु कई वई आहे, जिन खे पुलिस चयो आहे त जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। ॿिन्ही ॾोहारियुनि मथां मुख़्तलिफ़ थाणनि ते केस दाख़िल कया विया आहिनि ऐं वधीक ॾोहनि ऐं फुरनि चोरनि जो रिकॉर्ड गॾु कयो पियो वञे। जी ठीकु आहे सदाम, वॾी महिरबानी तफ़सील जे लाइ।